कंदकोट इस्तेमाल में न वरितो आहे माल ताईं का असांखे ख़बर न आहे असांखे जेसि ताईं अकबर अली आज़ादु न करे तेसि ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी नंबर बि नथो खणे इहे सॼो रुॻो आसरा ॾिए थो वञे थो उते रोड खां लहे बि नथो सिर्फ़ु इहा ॻाल्हि करे थो मां वियो आहियां मां उन सां मुक़ाबिलो कयो आहे वधीक कुझु बि ख़र्च न निकितो आहे हिन महिल ताईं बाक़ी SP बि चोथों ॾींहुं आहे न मिलियो आहे असां कंहिं महिल चवंदा मोकल ते आहे कंहिं महिल चवंदा हाणे उथी वियो आहे का ॻाल्हि करण में सम्झ में अचे ई नथी हिन महिल ताईं रोड कोई किरदार अदा नथो करे IG खां अपील कंदासीं त कंदकोट शहर वासी जो सुकून बर्बाद थी चुको आहे ख़बर आहे इंतज़ाम खे हू चाहिनि सभु कुझु करे सघनि था पर कुझु नथा कनि ऐं SP खे बि हटाइनि त सॼा मसइला हल थी वेंदा वधीक चवणु हुयो जेसिताईं अकबर अली जारी रहंदो